आड़े मौदारी वठी आई है ठीक है। अस्सलाम वालेकुम सर, खुश आयो बेखेरा तबे सही आ। आउं ज़ैनब ज़ंगेजा ॻोठ ज़ंगेजा मां ॻाल्हाए रही आहियां। सर शायदि तव्हां बि मुंहिंजी रिपोर्ट रखी हुई, पहिरियां मुंहिंजी रिपोर्ट रखी हुई। सर मां बाइक ते ईंदी वेंदी हुयमि पहिरियां 2019 खां वठी। हाई स्कूल में मां पढ़ंदी आहियां त वरी सर वारनि मुंहिंजी रिपोर्ट रखी त मूंखे 2 बाइकियूं मिलियूं हुयूं, हिकु साना ॾांहुं ऐं हिकु अधी मोकिली अमेरिका ॾांहुं। सर तव्हां जी असां पोस्ट ॿिए कीअं ॿुधायो त तव्हां पोस्ट रखी आहे फेसबुक ते ऐं चओ था त रतदिरे में जंहिंखे जेको मसइलो आहे उहो ॿुधाए। सर असांजो बि हिकु नंढिड़ो अर्ज़ु आहे। सर जी अगरि तव्हां इहो क़बूलु कयो तव्हांजा लख एहसान थींदा। सर मूंखे 2 बाइकियूं मिलियूं आहिनि जंहिंमें मतिलबु त मुंहिंजो वालिद साहिबु गॾां गॾु हलाईंदो आहे ऐं असांजे हालनि सफ़ा घर जा तमामु घणा पेचीदा आहिनि, सफ़ा ख़राबु आहिनि। सर अबू बेरोज़गार वेठो आहे घर सां, नंढनि भेण भाइरनि 5-6 भेण भाइर आहियूं जंहिंखे मां स्कूटर ते खणी वेंदी आहियां हाई स्कूल रतदिरे में, जिन्हनि खे मां खणी वेंदी आहियां। सर हाणे अबू बि बेरोज़गार वेठो आहे घर। सर मूंखे पेट्रोल जी सफ़ा बि सहूलियत न आहे। 2 महीना थी विया आहिनि असां घर वेठा आहियूं। बाक़ी मां सेंटर ते वेंदी आहियां साइकिल ते। सर सर उहा मां रिकॉर्डिंग बि ठाही आहे, मां तव्हांखे वीडियो मोकिलियां थी। साइकिल ते वञां थी त सर टंगियुनि में सूर थो पइजी वञे, नथी वञी सघां सेंटर स्कूल। ऐं अगरि मां वञां थी सर मुंहिंजा नंढा भेण भाइर त घर में इन करे असांजी पढ़ाई सफ़ा पोइ थी आहे। सर असांखे तमामु घणो शौक़ु आहे त तालीम हासिलु कयूं ऐं आवाम जी ख़िदमत कयूं। सर इन करे असां तव्हांखे नंढिड़ो अर्ज़ु था कयूं त तव्हां सुभाणे मीटिंग में वेहण वारा आहियो। सर इहे असांजा जेके 2 लफ़्ज़ आहिनि त असांखे पेट्रोल जी सहूलियत ॾिनी वञे। सर ऐं सर घर जा बि हालात आहिनि सर त लखे सां थींदा। सर पोइ तव्हां अगरि मुंहिंजी पेट्रोल जी पोस्ट हिन वटि सर वटि रखो त जीअं सर असांखे पेट्रोल मिली सघे ऐं असां आसानी सां अची वञी सघूं। सर 2 महीना थी विया आहिनि सर घर वेठा आहियूं। सर इहा बसि असां सां कुर्ब कयो, तव्हांजा एहसान थींदा। असांजी अर्ज़ु रखो हुते त असां तव्हांखे दुआ कंदासीं, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो, अलाह तव्हांखे शाल आबाद रखंदो। सर 2 बाइकियूं आहिनि पर सर पेट्रोल न आहे त सर कहिड़े कम जूं। अलाह उन्हनि खे बि वधाईंदो जिन मूंखे ॾिनियूं हुयूं, पर सर पेट्रोल न आहे, घर बीठियूं थियूं त इन करे पंधु अचूं था, पंधु बि थकिजी था पऊं। ऐं सर साइकिल ते वञूं था त सर मां वञी थी सघां, नंढा भेण भाइर उहे सभु घर वेठा आहिनि। सर इहो कुर्ब कजो, तव्हांजा लख एहसान थींदा, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। मुंहिंजो इहो अर्ज़ु रखो उन्हनि वटि। सर मां तव्हांजी जेका साइकिल हलायां थी उहा मां तव्हांजी वीडियो मोकिलियां थी। सर बसि इहो कुर्ब कजो सर, मुंहिंजी इहा पोस्ट रखो, मूंखे पेट्रोल मिली वञे, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो। सर प्लीज़ सर प्लीज़ पोस्ट मतिलबु असांजो इहो नंढो अर्ज़ु अथव। सर प्लीज़ क़बूलु कजो सर, प्लीज़ अची चइजो। अस्सलाम वालेकुम डियर, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो मां हिन वक़्तु बाईपास ते आहियां। सम्झी मां सेकी पई आहियां हिते साह थी पटा, सही आहे अॼु साइकिल ते।